नाज़रीन, बुलेटिन में अवां खे भलीकार चऊं था। बुलेटिन जी शुरुआत में संजोरो मां अवां खे ख़बरियूं। जवाबदारनि पारां मासूम ॿारनि सां बदफैली करे एतिराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करण जो इंकशाफ थियो आहे। वार्ड नंबर 6 वासी 11 वरनि जे मुतासिर नींगर ॿारनि सां ज़्यादती कंदड़ गृह बाबति इंकशाफ कयो। अवां खे ख़बरियूं पिया। संजोरो मां जवाबदार पारां मासूम ॿारनि सां बदफैली करे एतिराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर नींगर जे पीउ जी फरियाद ते केस दाख़िल करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में आकिफ़ मुग़ल ऐं रसूल बख़्श क़ासक़ली शामिल आहिनि। जवाबदारनि पारां मासूम ॿारनि सां बदफैली करे एतिराज़ जोगियूं वीडियोज़ रिकॉर्ड करण जो इंकशाफ थियो आहे। वार्ड नंबर 6 वासी 11 वरनि जे मुतासिर नींगर ॿारनि सां ज़्यादती कंदड़ गृह बाबति इंकशाफ कयो। पुलिस जो चवणु आहे त मुतासिर नींगर जे पीउ जी फरियाद ते केस दाख़िल करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। अनीस लघारी खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अनीस लघारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक केतिरा माण्हू इन गिरोह में मुलविस आहिनि? जी तारा, सनजहूरी शहर में जिनसी दरंदन जे हिकु गिरोह तरफ़ां मासूम ॿारनि ऐं छोकरनि जा उघाड़ा वीडियो ठाहे खेनि ब्लैकमेल करे धमकाए लाॻीतो बदफैलूं ऐं जिनसी ज़्यादती करण जो इंकशाफ थियो आहे। ज़फर टाउन में क़राये ते वरतल जॻह में ॿारनि सां जिनसी ज़्यादती ऐं संदसि वीडियो ऐं तस्वीरनि सां गॾु तस्वीरूं ऐं वीडियो ठाहिण जो बि इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां गिरोह जे ॿिनि ॼणनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। अहिड़ो इंकशाफ सनजहूरी शहर जे वार्ड नंबर 6 जे रहवासी अकरम खोखर जे पुटु 11 वरनि जे नींगर मोहम्मद अली खोखर खे ब्लैकमेल करे साणसि ॿिनि ॼणनि तरफ़ां जिनसी ज़्यादती बाबति उघाड़ियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे खेसि ॿीहर जिनसी ज़्यादती लाइ ज़बरदस्ती वठी वञण दौरान ज़ाहिर थियो आहे। 11 वरनि जे नींगर मोहम्मद अली खोखर पंहिंजे वीडियो बयान में ॿुधायो आहे त बचल चौक वेझो सनजहूरी सांगड़ रोड ते तपेदार जे दरे जे भरिसां हिकु केबिन में कंप्यूटर रखी गाना फिल्मूं ऐं गेमूं डाउनलोड कंदड़ दुकानदार आकिफ़ मुग़ल ऐं रसूल भाई ख़ासकली वटि असां 3 नींगर गेमूं डाउनलोड करण लाइ वियासीं त डाउनलोडिंग दौरान हिननि कंप्यूटर ते ब्लू फिल्म हलाए छॾी, जंहिंखे ॾिसी असां सां भॼी आयासीं। बाद में आकिफ़ मुग़ल ऐं रसूल भाई ख़ासकली मूंखे धमकाए ज़फर टाउन में हिकु वीरान जॻह ते वठी विया। उते हुननि ॿिन्ही ॼणनि मूंसां बदफैली कई ऐं मुंहिंजूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ पिणु ठाहियूं। उन हवाले सां संदसि वालिद जो चवणु आहे त सनजहूरी शहर में 6 खां 8 ॼणनि ते मुश्तमिल जिनसी दरंदन जो गिरोह आहे जेको मासूम ॿारनि समेत मुख़्तलिफ़ नींगरनि खे फासाए ऐं ब्लैकमेल करे साणु बदफैली ऐं जिनसी ज़्यादती करण सां गॾु उन्हनि जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे खेनि बार बार जिनसी ज़्यादती लाइ मजबूर करे थो। होॾां सनजहूरी पुलिस संदसि वालिद जे फरियाद ते ॾाढाई 11 वरनि जे नींगर मोहम्मद अली खोखर सां लड़ाई कंदड़ ऐं संदसि उघाड़ियूं तस्वीरूं ठाहींदड़ आकिफ़ मुग़ल ऐं रसूल भाई ख़ासकली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी तारा, महिरबानी अवां जी अनीस लघारी तफ़सील ॾियण लाइ।